मदीने के मोहम्मद उड़ानी हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जी एक दुआ जेकी मोहब्बत अहल बैत में बस समझण की कोशिश कयो तव्हांखे मुबारक हुजे। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल जे अम्मा बीबी हाजरा के रज़ियल्लाहु ताला अन्हा के छॾे ऋण पट का आबादी नहीं खुदा जो बाग वराए जॾहिं अॻिते हलियो अम्मा साईं सॾ कया हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी मनो ना ही ॿुधाइणो ना ही पुछणो ना ही पुछणो इम्तिहान हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ने अॻिते हली बारगाह खुदा में हथड़ा खणी गुज़ारिश थोड़ो ये साइड मौला तुझे रहमत का दरवाजा खुशादा दुआ जी हमेशा महल ही महला ॻाल्हाइण जी मनो मगर दुआ जी मनो कान्हे सुभान अल्लाह। ऐं अर्ज़ु कई त रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन ग़ैरि ज़ी ज़र्अन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुक़ीमुस सलाह। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे बचन खे जिथे मां अहिड़ी जाइ ते छॾियो आहे जिथे का आबादी कान्हे उते निमाज़ी त बनाइजा चओ सुभान अल्लाह। तव्हांखे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ लॻी आहे सुभान अल्लाह। फजअल अफ़ीदतम मिनन नास तहवी इलैहि। ऐं मुंहिंजा मौला मुंहिंजे बचन जे लाइ माण्हुनि जे दिलनि में मोहब्बत त पैदा कजां। तव्हांखे सही तरह सां मोहब्बत आहे जे आहे त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ लॻी आहे। मुबारक हुजे तव्हांखे सुन्नत जमात जो बोल बाला हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी जेकॾहिं दुआ लॻी आहे त हित लबैक या रसूल अल्लाह वारनि खे लॻी आहे। अहल बैत सां प्यार करण वारा मौजूद आहिनि। रातियूं गुज़री वेंदियूं मगर मोहब्बत में को बि तव्हांखे उथल नज़र न ईंदो जे बीता त वरी वटी आहे सुभान अल्लाह। हे तव्हांखे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ लॻी आहे जंहिंजे करे तव्हां वेठा आहियो जंहिं दुआ कई अथव त अलाह कदो जो मुंहिंजे बचन जे लाइ तव्हांजे दिलनि में मोहब्बत पैदा थींदी। तव्हांखे मुबारक आहे जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी तव्हांखे दुआ लॻी ऐं अॻिते हली तव्हां हुसैनी ॿार सुभान अल्लाह। ऐं हो यज़ीदी जेके महरूम आहिनि तव्हांखे इहा बि मुबारक हुजे जो आले मोहम्मद हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जा तव्हां ग़ुलाम आहियो हुसैनी आहियो इहा बि तव्हांखे मुबारक हुजे। इहा बि हज़रत इब्राहिम जी दुआ लॻी आहे। त हाणे मां इन हवाले सां नाई मुहर्रम जी तव्हांखे दावत थो ॾियां। नाई मुहर्रम हराम मोहब्बत जो जतोई तव्हां सभिनी खे दावत आहे। उमेद त मां साईं खे गुज़ारिश कई आहे साईं जन चयो आहे त इंशाअल्लाह अज़ीज़ मां वक़्तु कढी तव्हां वटि ईंदो आहे हमेशह पर को शरई उज़ुर हूंदो त मयार कंहिं ते बि कान्हे काफ़ी आदम हिन सां पर उन सभिनी मां मर्कज़ी हैसियत जेकॾहिं आहे त वल्लाह बिल्लाह जलबर साईं खे मां बेहद उन जो शुक्रगुज़ार रहंदुसि जेकॾहिं बावजूद इन जे जो सनद खे काफ़ी मसरूफ़ियतूं आहिनि। दादू में वाइदा 2 बजे जो साईं 2 बजे जे तव्हां वटि अचां त पाटरे में राति जो कीअं पहुचां मुंहिंजो अलाह पहुचाईंदी जवान लॻो पियो आहे कुराड़ा इहे जेकी बि सफ़र करे ॾेखारींदासीं छो इश्क़ रसूल आहे मोहब्बत रसूल आहे असां थकबासीं न। अरे मोहम्मद की मोहब्बत हथ मथे करो मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है रही
कर इसमें खामी तो सब कुछ नामुकम्मल। ये अखिन की वो जागा इश्क तो जाए आशिकारा शश निशानी बेपसर आह सरदा रंग सरदा चश्मो तर इंतजारी बेकरारी दरपदर इन्हें की माना था है दिल पर खरीदाई हो बिला ताकीद दे दिल पर साईं की दावत हो गया स्टेज के दोनों को फरोज हो उन्हें के इस्तकबाल में नारा हो नारा तकबीर नारा रिसालत नारा तहकीक नारा हैदरी नारा पीर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलियुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमा किराम, सादात इज़ाम, खुसूसन दरबार आलिया बकरी शरीफ जा गाड़ी नशीन हज़रत क़िबला सैयद मुनव्वर अली शाह दामत बरकतुहुल आलिया, सैयद अली अकबर शाह ज़ीद मजदूर, हज़रत क़िबला सैयद सरदार अली शाह राशिदी दामत बरकतुहुल आलिया, दीगर सादात किराम मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह ताला जल्ल शान जा किरोड़ी करम जो उन भलारी जमात में शामिल आयूं जेका अल्लाह जे वलियन सां मोहब्बत रखण वारी। अल्लाह जे दोस्तन सां मोहब्बत मवद्दत ऐं उन्हनि जे दर ते हाज़िरी कंहिं वक़्त वारे कंहिं ख़ुशि नसीब इंसान खे नसीब थींदी आहे। ऐं जंहिंखे अल्लाह जे दोस्तनि सां मोहब्बत आहे, इहा मोहब्बत क़यामत जे ॾिहाड़े उन जे निजात ऐं छोटकारे जो सर्टिफिकेट ऐं चिठो हूंदी। अल्हम्दुलिल्लाह हज़रत क़िबला सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे
में जेको हर साल हिते ॾिहाड़ो मल्हाइजे पियो ऐं ॾिसां पियो त ॾींहों ॾींहुं हर साल उन में रौनकुनि में इज़ाफ़ो आहे, ख़ल्क़ में, फैज़ में, लंगर में इज़ाफ़ो आहे कि न? ॾींहों ॾींहुं रौनकूं वधनि पियूं, फैज़ वधे पियो, लंगर वधे पियो, मोहब्बतूं वधनि पियूं, इश्क वारा वधनि पिया, ऐं सड़ण वारा पिया सड़ंदा, जलण वारा पिया जलंदा, पर मोहब्बत वारा पंहिंजे पीर जे दर ते पिया पंधड़ा कंदा। यादि रखो, जॾहिं अल्लाह कंहिंसां राज़ी थींदो आहे त उनखे पंहिंजे दोस्तनि जे सलट में शामिल कंदो आहे, उनखे पंहिंजे वलीअनि सां मोहब्बत नसीब कंदो आहे। इहा मोहब्बत हिन ज़मीन जी शइ नाहे, आसमानी शइ आहे। जेके थकिजी पिया आहियो, हथड़ो त वधे वेठो, कोन थकायो, सोलो मां बि जान कोन छॾींदो सां भई त मथे करे सुभान अल्लाह, तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं, तुंहिंजो साईं मुंहिंजो साईं। ही जेका मोहब्बत आहे अल्लाह जे दोस्तनि जी, अल्लाह जे वलीअनि जी, इहा मोहब्बत ज़मीनी शइ नाहे, आसमानी नेमत आहे। वलीअनि सां मोहब्बत आसमाननि मां नाज़िल थींदी आहे, पोइ उन दिल में दाख़िल थींदी आहे जंहिं दिल खे अल्लाह चाहींदो आहे। दिल ते या ते लिखण जहिड़ी आहे। या वलीअनि सां मोहब्बत, हज़रत साईं सैयद महदी शाह सां मोहब्बत, सोणे सैयद इमामुद्दीन शाह राशिदी सां मोहब्बत, साईं मुनवर शाह सां मोहब्बत, हिन अल्लाह जे प्यारनि जे आस्ताने सां मोहब्बत, या ज़मीन जी शइ नाहे, आसमान मां नाज़िल थियल शइ आहे, ऐं हर दिल में नाज़िल न थींदी आहे। जंहिं दिल खे रब चाहींदो आहे उन दिल में इहा मोहब्बत नाज़िल, ऐं जंहिं दिल में इहा मोहब्बत अची वई, यकीन ॼाणो त इहा मोहब्बत वरी उनखे जन्नत में वठी वेंदी। मुंहिंजे सोणे रब, करीम रब, मालिकुल मुल्क, ज़ुल जलाल वल इकराम जे पाक कलाम मजा मरियम सूरत जी आयत नंबर 96 मूं तव्हांजे साम्हूं तिलावत कई। रब तो फरमाए, इन्नल्लज़ीन आमनू, बेशक उहे माण्हू जन ईमान आंदो, वअमिलु सालिहात, ऐं सालिह अमल कयो। ईमान आंदो, पोइ चङा अमल कयो, अल्लाह जी बंदगी कयो, पहिरीं रब खे मञूं, अल्लाह खे मञूं, अल्लाह जे किताबनि खे मञूं, आसमानी किताबनि खे मञूं, रसूलनि खे मञूं, मलाइकनि खे मञूं, ईमान में कामिल अकमल थी विया। उन खां पोइ वरी सालिह अमल कयूं, निमाज़ूं पढ़ियूं, रोज़ा रखियूं, हज कयूं, ज़कातूं ॾिनऊं, ख़ैरातूं कयूं, चङाई जा अमल कयूं। हाणे इहे अल्लाह वटि कामिल अकमल मोमिन मुकमिल वली बणिजी विया। इहे अल्लाह वटि मक़बूल बणिजी विया, महबूब बणिजी विया। जॾहिं अल्लाह वटि मक़बूल थी विया, हाणे इन जी निशानी इहा आहे, सयजअलु लहुमुर रहमान वुद्दा, जल्द अल्लाह ताला माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जे लाइ मोहब्बत पैदा कंदो। ये अल्लाह जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे त मोमिन कामिल थी विया, वली सादिक थी विया, अल्लाह वटि मक़बूल बणिजी विया, अल्लाह जा दोस्त बणिजी विया। उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे, अलामत कहिड़ी आहे? कंहिंजे निरड़ ते त लिखियल न आहे न,
कंहिंजे पेशानी ते लिखियल न आहे पर अल्लाह जे क़ुरान पक्की पुख्ती चिट्टी पिट्टी निशानी ॿुधाई आहे त वलीअ जी निशानी इहा आहे अल्लाह जे दोस्त जी अलामत इहा आहे कामिल अकमल मोमिन जी निशानी इहा आहे जो माण्हुनि जे दिलनि में उन जे लाइ मोहबत पैदा थींदी माण्हू उन्हनि सां दिली मोहबत रखंदा न मिट्री हूंदी न माइट्री हूंदी न ॾेती लेती हूंदी न लोभ लालच हूंदो न को दुनियावी गर्ज़ मक़सद हूंदो दिल में गाइबाना मोहब्बत पैदा थींदी पक सम्झो त इहो अल्लाह जो वली आहे मां तव्हां खां कसम ॾेई थो पुछां त तव्हांखे बकरी वारनि पीरनि सां मोहब्बत आहे या न जंहिंखे मोहब्बत आहे सो हथ मथे खणे तव्हांखे कलंदर सां मोहब्बत आहे या न आहे मेरी कसम अथव रब जी ज़ात जो भिटाई सां मोहब्बत आहे या न आहे तव्हांखे रोज़े घणी रहबर सां मोहब्बत आहे या न आहे तव्हांखे सोना साईं मिठा पीर साईं सां मोहब्बत आहे या न आहे जेकॾहिं मोहब्बत आहे त इहा निशानी आहे त इहे अल्लाह जा वली आहिनि जंहिंखे न ॾिठोसीं न ज़ियारत कईसीं न दीदार कयोसीं पर गाइबाना दिलनि में मोहब्बत पैदा थी वई आहे इहा ई विलायत जी निशानी आहे क़ुरान जो फ़ैसिलो आहे सयजअलु रहमुर रहमान बुद्धा वलीअ जी निशानी आहे जो अल्लाह ताला माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जे लाइ मोहब्बत पैदा कंदो पर इहा मोहब्बत हर माण्हू जे दिल में पैदा न थींदी ओड़े पाड़े जी नियामत वेठा आहिनि कलंदर जो नालो वठि त जो चुटे जे हथ रखी भिटाई जो नालो वठि त चिड़ लॻंदसि रोज़े घणी रहबर जो नालो वठि त कावड़ चढ़ी वेंदसि इहे बि तव्हांखे माण्हू आहिनि इहे बि कम में करण वारा सॾाइनि था इहे बि मुस्लमान पाण खे सॾाइनि था पर वलीअनि सां मोहब्बत न आहे मोहब्बत उन खे मिलंदी आहे जंहिंखे अल्लाह नवाज़ींदो जंहिंखे रब छोटकारे जो चिठो ॾियणु चाहींदो आहे तव्हां ॻाल्हि सम्झी क़िस्मत जो फ़ैसिलो आहे ही अल्लाह जे तरफ़ां ग़ैबी रब जो आसमानी फ़ैसिलो आहे जंहिंखे रब जन्नती बनाइण चाहींदो आहे जंहिंखे वलीअनि जो पाड़ो नसीब करणु चाहींदो आहे जंहिंखे जन्नत में वलीअनि जो साथ ॾियणु चाहींदो आहे उन्हनि जे दिलनि में वलीअनि जी मोहब्बत पैदा कंदो आहे चओ सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी आहे हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाइनि था अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन्नल्लाह इज़ा अहब्बल्लाहु अब्दन नादा जिब्रील जॾहिं अल्लाह पंहिंजे कंहिं वलीअ सां मोहब्बत रखंदो आहे पंहिंजे कंहिं दोस्त सां रब पंहिंजी मोहब्बत रखंदो आहे त जिब्रील खे सॾु कंदो आहे जिब्रील हेॾे आ ओ जिब्रील अचो
जो मां रब तो के राज जी गाल बुधाया जिब्रील रब जी बारगाह में पेश थी दुआ रब फरमाई दुआ इन्नी कद अहबब्तु फुलानन ओ जिब्रील फलानो बानो ओ फलानो मुझो दोस्त बानो इन बाने सामू रब पान मोहब्बत रखिया सुभान अल्लाह ओ जिब्रील इन बाने के मुंह पर जो महबूब बनायो आ फ़अहिब्बहू ओ जिब्रील जिनके मुंह पर जो महबूब बनायो आ तू भी उन्हें सा मोहब्बत रख जाए तू भी उन्हें सा प्यार रख जाए जने रब जो हुक्म तो मिले तो जिब्रील भी उन वली सा मोहब्बत रखन शुरू तो करे हाने रब तो फरमाए फयुनादी फिस्समाए ओ जिब्रील हाने वजो सतनी आसमानन में ऐलान कर तमु पंजे वली मु पंजे प्यारे फलाने दोस्त सा मोहब्बत रखिया जिब्रील भी उन सा मोहब्बत रखिया ए सतनी आसमानन वारो तवां पे इन वली सा मोहब्बत रखजो सुभान अल्लाह सुभान अल्लाह वलियों में ठो बकरी शरीफ में आ उनकी मजार दरबार बकरी शरीफ में आ पर उन्हें दे मोहब्बत जा ऐलान सतन आसमान ते थी रहा जिब्रील पढ़ा दे रहा जिब्रील ऐलान कराए रहा तेरे आसमान पे चौथे पंजे छे सतनी आसमान ते उन वली जी मोहब्बत जा ऐलान थी रहा जेमल रब जे पारा जिब्रील ऐलान छो करे मदीने वाले साईं फरमायो आ त सतनी आसमान जा मलाइक उन वली सा मोहब्बत रखंदा सुभान अल्लाह वली वेठो धरती ते आ पर हुन आसमानन में उन जे मोहब्बत जा तज़किरा थी वेंदा आहिनि ब मलाइक पाण में गॾिबा चार मलाइक पाण में गॾिबा त हिक ॿिए में ॻाल्हियूं कंदा त अॼु फलाणो बि रब जो दोस्त बणिजी वियो आहे कंडियारे वारा अॼु तो सैयद महदी शाह बकरी रहमतुल्लाह अलैह जो उर्स ज़मीन ते मलायो आ गॾिजी करे वली जी वाखाण धरती ते करे रहियो पर खुदा जो कसम आ इहा वाखाण रुगे ज़मीन ते नाहे आसमानन जा मलाइक बि वलियन जी वाखाण सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों तिरमिज़ी जी हदीस आ हे मदरसन में इहा हदीस जो किताब पढ़ाईंदा इल्म के बावजूद जे धूड़ में टुकी हणे तो को खुदा रोने पढ़ी वलियन जो शान जानी वाणी जे करे अखियों खणी बूटे तो पोइ न चमड़े के छाक जे छाचे जे मुझा दोस्तों असां त वलियन जे शान के मञण वारा आहियूं साईं फरमाता सतनी आसमानन ते इन वली जे शान जा तज़किरा शुरू थी वेंदा आहिनि मलाइकन जूं पाण में महफ़िलूं थींदियूं कचहरियूं थींदियूं त उन वली जी वाखाण रब जा आसमानन जा मलाइक पाण में वेही कंदा सुम्मा तंज़िलु लहुल महब्बतु फी अहलिल अर्द साईं फरमाईंदा पोइ उन आसमानी मोहब्बत के रब ज़मीन ते नाज़ुल कंदो आ ज़मीन ते उहा मोहब्बत वारिद थींदी आ पोइ जेके सचूं दिलियूं हूंदियूं आहिनि उहा मोहब्बत आसमाननि मां लहंदी उन्हनि दिलनि में दाख़िल थींदी जिन खे रब चाहींदो आ सुभान अल्लाह
कि अभी तो उर्स मल्हायो आहे न सोने सैयद महदी शाह जी मोहब्बत में हींअर रात जा समझ त मुनो हिकु थो थिए पियो पर तूं अखियूं पटियूं मोहब्बत वलीअनि जी में वेठो कंहिंखे चयोसि माण्हू उथी वेंदा मुंहिंजो वलीअनि जा आशिक उथंदा न कॾहिं सिज उभरी वञे सची सची ॿुधाए जेकॾहिं फजर ताईं मजलिस हले त कहिड़ा कहिड़ा वेंदा सुभान अल्लाह आशिक उथण वारा न आहिनि भॼण वारा न छो त इहा मोहब्बत जेका तोखे विहारे वेठी आहे इहा का ज़मीन जी शइ न आहे हींअर तोखे ॿुधाइनि त आसमान मां नाज़िल थी वक़्त वारो ई जो तोखे आसमानी तोहफ़ो तुंहिंजे दिलि में आयो हिन ओड़े पाड़े में ॿिया बि घणा ई माण्हू वेठा आहिनि पर कन खे इहा शइ नसीब में नथी न आया वलीअनि सां नफ़रत करण वारा परे भॼी विया पर रब तोखे चाहे हिन महफ़िल में हाज़िर कयो वलीअनि जी मोहब्बत में अखियुनि खे ओजाॻो नसीब करायो इहा बि अल्लाह जी खुर आहे जेका रब तोखे नसीब सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो पोइ जेॾी महिल मुंहिंजे सोणे हबीब फरमायो त उहा मोहब्बत आसमाननि मां ज़मीन में नाज़िल थींदी आहे त पोइ जेकी बख़्त वारा माण्हू हूंदा आहिनि उन्हनि जे दिलनि में सुभान अल्लाह मीर वसंदो आहे न पोइ जेॾी महिल सिप जे वात में कचिरो पवंदो आहे सचो मोती थी पवंदो पर नांग जे वात में थोरो पवंदो आहे त उन मींहं जो न आहे ज़मीन जो फ़र्क़ु आहे इहो मींहुं जेकॾहिं वारियासीं ज़मीन ते पवंदो आहे उते गुलाब जा गुल ॼमंदा आहिनि मोतियो ऐं राठे ऐं चमेली जा गुल ॼमंदा आहिनि पर कलर ते मींहुं पवंदो आहे त कांडे आहे मींहं जो न आहे ज़मीन जो आहे हर कंहिंजी ज़मीन पंहिंजी आहे कंजारे वारा कंहिंजी ज़मीन में टंफाई कंडेरा था ॼमनि पर तुंहिंजी मोहब्बत में तुंहिंजे दिल जे अंदरि वलीअनि जे मोहब्बत जा गुलड़ा था ॼमनि सुभान अल्लाह ओ वलीअनि सां मोहब्बत उल्फत इहो ई सवाब आहे मुला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब आहे वलीअनि जी मोहब्बत उल्फत इहो ई सवाब आहे वलीअनि जी मोहब्बत उल्फत इहो ई सवाब आहे मुला जो लाए छाते वलीअ सगोरा वारिस आहिनि धरती उन्हनि हवाले सबूर में आहे क़ुरान में आहे लिखत उन्हनि जे नाले पढ़ी ॾिस तूं यूनुस सूरत ख़ुदा जो ख़िताब आहे मुला जो लाए छाते मगज़ थियो ख़राब ओ ख़ौफ़ न ख़तरो आहे उन्हनि खे जग ते रखवा राज़ी रोंदे रातियूं सजदनि में जन बिरह खटी आबाज़ी सजदन में जन बिरह खटी आबाज़ी वलीअनि जी मोहब्बत उल्फत समूरो सवाब आहे मुला जो लाए छाते मगज़ जो ख़राब ओ परवर पाक जे प्यारनि सां अॼु जंग जनिया जोटी सुकून न आहे सुरूर तन के नियत जनी जी खोटी ओ नथ
नीमक मुँह में लगल दण जुलाब मुला जो लाए छाते मगज थियो खराब खीर वंडींदा आयो ओ यारी वारे पीर संदो सब खीर वंडींदा आयो कम करमुला ते कावड़ कन था करमुला ते कावड़ कन था कल भुजन कबाबा मुला जो लाए छाते मगज थियो खराब वलियन जो शान वाला वधायो बहाबा मुला जो लाए छाते मगज थियो खराब मुझे सुना भी बता फरमाइन सुम्मा तंजिलो लहुल मोहब्बत फी अहलिल अर्द वो आसमान जी मोहब्बत जमीन में नाजुल थी दिया जमीन जा बख्त वारा माण्हू आहिनि उन्हनि जे दिलनि में उहा वलियनि जी मोहब्बत दाख़िल थींदी आहे किथे दाख़िल थींदी आहे जेके बख्त वारा हूंदा आहिनि जिनखे रब चाहींदो आहे पोइ जॾहिं उहा मोहब्बत दिलनि में ईंदी आहे त उहे अल्लाह वारनि जा ॾिहाड़ा बि मल्हाईंदा मल्हाईंदा यारी मल्हाईंदा गौस पाक जो ॾिहाड़ो मल्हाईंदा उहे जन जे दिलनि में वलियनि जी जॾहिं मोहब्बत दिलनि में अची वई साईं फरमाईंदा अल मरओ मा मन अहब क़यामत जे ॾियारे में इंसान उन सां गॾु हूंदो जंहिंजी जंहिंसां मोहब्बत हूंदी माण्हू कंहिंसां गॾु हूंदो माण्हू कंहिंसां गॾु हूंदो कंहिंजी मुला डीज़ल सां मोहब्बत कंहिंजी चोर सां मोहब्बत कंहिंजी शराबी मवाली सां मोहब्बत मुंहिंजा दोस्तो मदीने वारे साईं फरमायो सुनन अबू दाऊद जी हदीस मुझे लजपाल नबी फरमायो अल मरओ मा मन अहब क़यामत जे ॾियारे इंसान उन सां गॾु हूंदो जंहिंसां उन जी मोहब्बत हूंदी सैयद महदी शाह सां मोहब्बत आखड़ो दम ते खणे जंहिंजी सोने सैयद इमामुद्दीन राशिदी सां मोहब्बत जंहिंजी मोहब्बत कलंदर सोने सां वक्त वारा तोखे मुबारक लजपाल नबी फरमायो त माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां नादा जिब्रील इन्नल्लाह युहिब्बु फुलानन फआबिबहु फयुहिब्बुहु जिब्रील फयुनादी जिब्रील फी आलि समाए इन्नल्लाह युहिब्बु फुलानन फअहिब्बुहु फयुहिब्बुहु आलु समाए सुम्मा युज़ौ
लहुल कबूल फिल अर्द। साईं फरमाइंदा जेको अल्लाह जो महबूबा रब उन्हें जेड़ा जिब्रील के जरिए सतनी आसमानन में मोहब्बत जा पड़ा फेराइंदो आ। जने आसमानन में मोहब्बत पखड़ जीवींदी आ, वह मोहब्बत जमीन ते लंदी आ। जमीन वाला खुश नसीब उन सा मोहब्बत रखदा है। वो जन जे मोहब्बत दिलन में अची वेंदी आ, उहे वलियन जा पोए लग पेरोकार उपदार उन्हन की मोहब्बत वारा क्या मजे ॾियारे उन्हन वलियन के साथ में गडूंदा। सुभान अल्लाह। मुझा सोना हबीब ता फरमान त जेरी मल अल्लाह जो वली इंदो हिकड़ो वली एतरा मानू छडाईंदो जेतरो अरब जो कबीलो बनू कलबा जितरा उन कबीले जा इंसान हन एतरा मानू हिकड़ो मुझो वली छडाए पाण सा जन्नत दे गडाए। साईं फरमाइंदा हीअं जन्नत में वींदा जो अॻियों वली हूंदो उन जे मोहब्बत वारे जो हथ उन में हूंदो, वरी ॿिए जो हथ टे में, टे जो हथ चौथे में, चौथे जो हथ पंजे में। तव्हांजो साईं फरमाइनि था जेॾीमहिल पहिरियों जन्नत में वींदो त इहो हथ हथ न छॾींदा न जेसीं ताईं आख़िरी माण्हू जन्नत में दाख़िल न थींदो। जॾीमहिल उहे रब फरमाईंदो हल सोना महदी शाह जन्नत ॾे, चवंदो मौला इहे न वींदुसि हिन महशर जे मैदान में जेके मुंहिंजा हुबदार हिन इजाज़त ॾे उन्हनि खे बि पाण सां गॾायां। रब फरमाईंदो त हाणे हथ हथनि में मिलायो। खुदा जो कसम सोने हबीब जी हदीस आ। साईं फरमाइंदा उन्हनि जा हथ हथनि में मिलियल हूंदा। मुंहिंजा दोस्तो तेसी वो पहिरियों माण्हू हथ न कढंदो, ॿिए मां ॿियो हथ टे मां न कढंदो, टियों चौथे मां न कढंदो जेसीं आख़िरी माण्हू जन्नत में दाख़िल न थींदो। हथ मिलल वो भागीदार खुश नसीब आदमी के अल्लाह हमारे सा मोहब्बत नसीब जो सल्लल्लाहु अलैहि सही बुखारी में हदीस मुझा दोस्तों मुझे सुने हबीब मदीने वाले साईं जी हदीस सही बुखारी में, सही मुस्लिम में, मुस्नद अबू याला में, मिशकातुल मसाबी में, इन सभी हदीस जे किताबन में हदीस मौजूद आ। हजरत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाए जा रजुलन इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल या रसूलल्लाह कैफ तकूल फी रजुलिन अहब्ब कौमन वलम यलहक बिहिम फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल मरअ मन अहब्ब। सही बुखारी जी, सही मुस्लिम जी हदीस मुत्तफक़ुन अलैहि हदीस। असां भी जो पूछे या रसूल अल्लाह हिकड़ो माण्हू जेके अल्लाह वारे सा अल्लाह जे प्यारे सा मोहब्बत रखी पर मुलाकात थी न सके, ज़ियारत थी न सके, कचहरी थी न सके, मजलिस में वेही न सके। मिसाल सैयद मोहम्मद राशिद रोज़ी रहमतुल्लाह अलैह 200 साल तजरीब 200 साल जमानो बस गुजरी वियो। असां ॾिठो सी न ज़ियारत कई न दीदार कयो
या परमठ रखी गायबाना मोहब्बत रखी थी पर मुलाकात न ज़ियारत न थी मजलिस नसीब न थी या रसूल अल्लाह उन बारे में छा था जो मोहब्बत रखी पर मुलाकात न सुभान अल्लाह ज़ियारत न थी परमठ मोहब्बत रखी या रसूल अल्लाह इन्हीं के बारे में छा था फरमायो साईं फरमायो अल मरअ मा मन अहब्बा वली 200 साल 500 साल 1000 साल को पैदा थे पर जे मोहब्बत दस त क़यामत जे ॾियारे उन सां गॾु सही बुखारी जी सही मुस्लिम जी हदीस आहे कंडियारे वारा कन खोले ॿुध तोखे जेकॾहिं वलियन खां नफ़रत आहे त पंहिंजे ईमान जी तजदीद कर जेकॾहिं वलियन खां परे आई त अॼु बि वक़्तु अथई वलियन जी दामन वटि ते छोटकारो मिलंदी त वलियन जे सदके जे जन्नत मिलंदी त वलियन जे सदके कीअं तो बुखारी पढ़ी कीअं तो तू सही मुस्लिम पढ़ी तो पर कढ़ी कोन थो पढ़ी तो अखर पर दिल में नथा लहलई यक़राउन अल क़ुरान वला यजावज़ु तराकीम अखर त पढ़ी तो क़ुरान पढ़ी तो हदीस पढ़ी तो पर निड़ीअ खां हेठि नथी लंघई जो वलियन सां दुश्मनी रखी अथई वलियन जी गिलाखोरी थो करी पियो पर जेकॾहिं छोटकारो मिलंदी त वलियन जे सदके सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझे सुने हबीब की ॿी हदीस अहिड़ी हदीस साम्हूं आई आहे जो ॿुधंदे ते यहाँ ठरी पियो हीअ हदीस बि सही बुखारी जी आहे सही बुखारी जी हदीस आहे जिल्द 8 सुफ़ो नंबर 40 सही बुखारी जी हदीस हज़रत अनस बिन मालिक रिवायत थो करे अन रजुलन सअल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मतसाअत सुभान अल्लाह हज़रत अनस बिन मालिक जो चवे त हिकिड़े साईं जन सां कचहरी में वेठा हो उते कोई माण्हू आयो चई या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं सुभान अल्लाह छा पुछे या रसूल अल्लाह क़यामत कॾहिं क़याम थींदी मदीने वारे साईं बुलायो त मां आदत लहा क़यामत जे लाइ कहिड़ी तयारी कई छा ठाहियो अथई क़यामत जे लाइ कहिड़ा अमल जोड़िया अथई क़यामत जो पुछी त थो क़यामत सोड़ी ॻाल्हि कोन्हे छा ठाहियो अथई क़यामत जे लाइ असां बि चवे हा या रसूल अल्लाह मूं हेतिरियूं नमाज़ूं पढ़ियूं मूं हेॾा रोज़ा रखिया मूं हेॾो इबादतूं कयूं मां हीअ तयारी कई आहे सुभान अल्लाह अर्ज़ थो करे त रसूलुल्लाह मदीने वाले साईं फरमायो ये मुझे घणी नमाज़ूं कर घणा रोज़ा रख घणा सजदा कर सजदे बिस्तरो रख तबलीग कर चिल्लो कमाट ट्री हाने निकरी वञो साईं ने फरमायो हबीबन फरमायो अंत मन अहबब्त जेका तो जैसा मोहब्बत रखिया जैसा तुझी मोहब्बत क़यामत में उन्हें सां गॾु हज़रत अनस तो फरमाए त ईमान आणण खां पोइ असांखे कॾहिं बि एॾी ख़ुशी न थी जेतिरी उन ॾींहुं ख़ुशी थी जो महबूबन फरमायो त माण्हू उन सां गॾु हूंदो जंहिंसां मोहब्बत हूंदी मुंहिंजी अबू बकर सां मोहब्बत आहे मुंहिंजी उमर सां मोहब्बत आहे मुंहिंजी खुलफाए राशिदीन सां मोहब्बत आहे मूं वटि एॾा अमल कोन्हनि
अचे साधु जी जंहिंजी मोहब्बत बकरी वारनि पीरनि सां क़यामत जे ॾियारे उन्हनि सां गॾु जंहिंजी मोहब्बत रोज़े धणी रहबर सां उहो उन सां गॾु जंहिंजी मोहब्बत मिठे पीर सां उहो उन सां गॾु जंहिंजी मोहब्बत सुहिणे लजपाल कलंदर सां उहो उन सां गॾु पोइ जॾहिं मोहब्बत हूंदी आहे न त पोइ मोहब्बत वारे खे ऐब नज़र न ईंदो आहे मोहब्बत वारो कॾहिं नुक्तचीनी न कंदो आहे मोहब्बत वारो कॾहिं मुंहिंजा दोस्तो एतिराज़ न कंदो आहे तूं हाणे जांच करे ॾिस त वलीअनि सां मोहब्बत कंहिंखे ॾिठे सलाम कंदो आहे त सलाम ॿुधंदा आहिनि ऐं उनखे जीअ जो जवाब बि ॾींदा आहिनि मुंहिंजा दोस्तो असांजी सरकार रिवायत थो फरमाए त हिकिड़े ॾियारे ते सोने हबीब जो असाबी अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह सफ़र में हुजूं खेमो जी जाइ ते तंबू लॻायोसीं छा लॻायोसीं सिधी ज़मीन हुजे तंबू लॻायोसीं जेॾीमहिल सुतासीं त ज़मीन मां अंदरों का कपर हुई मींहं जे करे पाणी जे वाकुरनि में कपर मेसारजी वई ज़ाहिरी मैदान पियो नज़र अचे असां न सम्झो त का हिते कपर आहे पर अंदरों तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क इहा मुल्क सूरत जी तिलावत जो आवाज़ कपर मां अंदरों पियो थो वञे या रसूल अल्लाह पूरी तबार सूरत जो आवाज़ सां पाण पंहिंजे कननि सां ॿुधायो साईं फरमाईंदा जल्दी कयो तंबू हटायो इन जाइ ते मोमिन बानी जी कबर आहे मज़ार आहे इहा सूरत नाची आहे मुंजी आहे असाबे कबर खां बचाइण वारी सूरत आहे जेको बि तबार सूरत राति जो पढ़े उनखे कबर जो अज़ाब न थींदो अल्लाह जो प्यारो दुनिया में तबार सूरत पढ़ंदो रहियो अॼु कबर में बि सूरत जी तिलावत करे हे जो मरी मिटी थी विया मदीने वारो साईं थो फरमाए त इहे मरदा न आहिनि कबर में बि क़ुरान पढ़ंदा आहिनि तो मुला जी ॻाल्हि मञंदे या मदीने वारे जी ॻाल्हि मञंदे मदीने वारे साईं हथ मथे खणी जवाब ॾे मदीने वारे साईं कंहिंजी ॻाल्हि मञंदे सोने लजपाल नबी फरमायो हिकिड़े शख्स खे ॾिठो त हीअं कबर ते सूच लॻाए वेठो साईं फरमायो या साहिबल क़ब्र अंज़िल मिनल क़ब्र ला तुसीह वला युसीक ए कबर ते टेक लॻाइण वारा हट परते कबर खां हटी वञ टेक न लॻाए कबर ते न इनखे ईज़ाए न इहो कबर वारो तोखे ईज़ाए जेको टेक लॻाए वेठो इहो इनखे ईज़ाई थो समझण जो न तू इनखे ईज़ाए न इहो तोखे ईज़ाए मालूम थियो त वली कबर में एतिरो त पावर रखे थो न जेकॾहिं ॿाहिरे खे ईज़ा पहुचाइण चाहे त ईज़ा पहुचाए सघे थो जे ईज़ा पहुचाए सघे थो त नफ़ो बि पहुचाए सघे थो सुभाणे हाणे मां कल्ह टियों ॾींहुं मोटियो हज जी सआदत नसीब थी वरी मोरक्को अल मग़रिब जो मुल्क अल मग़रिब अरब जो मुल्क जेके पुराणो नालो मराकश करींदा मराकश इब्न बतूता जो शहर
मां ज़ियारत करे आयुसि वली सगोरे जो नालो आहे सैयदी अल याकूरी रहमतुल्लाह अलैह मशहूर आहे शेख याकूरी अॼु ताईं सतियूं गुज़री बुज़ुर्ग जे विसाल खे पर उन जे मज़ार जी अॼु बि करामत आहे जंहिंजी शादी न थींदी हुजे जंहिंजी शादी में रुकावट हुजे अरबा जे ॾींहं ते सैयदी याकूरी जे मज़ार ते अची सलाम करे दुआ घुरे मोटंदो त शादी थी साईं जो चवणा अरबा जे ॾींहुं अरबा ते का साईं खे प्यार हो फकीरनि जा राज़ निराला असांजे खटे में बिल्कुलु बुज़ुर्ग थी गुज़रान में अरबा ई सलींदा अरबा ई बकीना इहो नालो कीअं पियो नालो त ॿुधियो पर दुनिया में मशहूरु अरबा ई बकीर चवंदो त मां अरबा जे ॾींहुं को ॻाल्हि करे का ॿी ॻाल्हि का टी ॻाल्हि बाबा मां त अरबा जे ॾींहुं मरंदुसि को माण्हू जैसे दुआ करो से दुआ मां तो बार बार नहीं पढ़ो ये आका मशहूर थी वे अरबा बकरी के मुझे तो मार दे करो खुदा की कुदरत है और मल करे सत्य की चोदो अरबा दे करो बड़ी वेगा लगी हर जनाजो मुस्लिमो कबम ढकायो जनाजा नमाज पढ़ो कांदी खयूं जाता करवा पड़दा कुलर के मतो साईं जी खट खयूं पिया त मकड़ी जे मुकाम ते दफ़नाइण जे त साम्हूं को माण्हू पियो अचे ख़बर आहे कंहिंजो जनाज़ो आहे जो अरबा फकीर जो चवंदो मां अरबा ते मरंदुसि हे अङाणे ते कीअं गुज़ारे त बुज़ुर्ग जे उन लाश में चुरपुर थी लाश में चुरपुर थी ऐं खट ते उथी वई जीअं असां को ॻाल्हि विसरी वई त जो सुभान अल्लाह वो सब वजह है तां का बुझाने ना जो ते वाला की कोन था भगवान सुभाने सुभान अल्लाह सही बुखारी के अंदर हदीस आ त मूरत जो मानो जडे मुखे को सवाल कंदो आ मानो सवाल रद न कंदो या का मुखो फरमाइश कंदो आ उनकी फरमाइश मारब जरूर पूरी कंदो या जडे मौत के वो नापसंद करे ऐं मौत के वो नापसंद करे त मां रब करीम उन जे मौत के टारे छडींदो या जडे उन जी ख्वाहिश जेका हुंदी आ मां रब उन जी ख्वाहिश के पूरो कंदो सुभान अल्लाह वली पंहिंजे मज़ार में ज़िंदा आहिनि इन जे करे हुकूमत जेरे वली जी त इज़त कयो पर वली मज़ार में हुजे न त उन कब्र खे बि पुठी न ॾींदा कयो कब्रिस्तान जे वली जो कब्रिस्तान आहे न उन वली जे कब्रिस्तान जी बि इज़त ऐं एहतराम कयो उन अल्लाह जे वली जे हिकिड़े वली जे सदके उन जे कब्रिस्तान में पूरियल जेतिरा बि गुनहगार माना रब उन्हनि खे बि बख़्शे छॾींदो ऐं कंहिं वलीअ जे कब्रिस्तान मंझां साई तारी साओ वण न वठींदा कयो समझो था ॻाल्हि छो त सावा वण अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि उन जो पन रब जो ज़िक्र कंदो आहे जेॾीमहिल उहे ज़िक्र कंदा आहिनि त उन्हनि जो अजर ऐं सवाब उन कब्रुनि वारनि खे मिलंदो आहे मुंहिंजा दोस्तो त कंहिं बि कब्रिस्तान जो वण न वठिजे कंहिं बि कब्रिस्तान जी साई तारी न लाहिजे मुंहिंजा दोस्तो छॾियो त उहे अल्लाह जो ज़िक्र
के फायदे सोना हबीब मदीने वाला साईं अचन था सोना हबीब खच्चर पे सवार है हिकड़ो साबी साईं सा गॾु अचे पियो जंहिंमहिल कब्रिस्तान कब्रूं हुयूं उतो रस्ते जे पासे में कब्रूं हुयूं उतो मुंहिंजे सोने नबी जो गुज़र थियो आहे त साईं जो खच्चर फूल तट ॾियण लॻो हुज़ूर जे नथा पाण फरमायो त हिन ॿिन्ही कब्रुनि वारनि खे अज़ाब थी रहियो आहे हिन ॿिन्ही कब्रुनि वारनि खे अज़ाब थी रहियो आहे हिन जे अज़ाब जूं रड़ियूं ई त हुन जे खच्चर ॿुधियूं आहिनि तॾहिं ही फूल ॾियण लॻो आहे साईं फरमाइनि था ॿुधो हिन ॿिन्ही कब्रुनि वारनि खे जेको अज़ाब थी रहियो आहे के वॾी ॻाल्हि जे करे न को वॾो गुनाह को धाड़े को खूनी या कातिल न हुया पर ॻाल्हि थोरी हुई पर इन ॻाल्हि जे करे हिन ॿिन्ही कब्रुनि वारनि खे अज़ाब थी रहियो आहे साईं फरमायो त हिन कब्र वारो जेको हो इन्नहू ला यस्ततिरु मिनल बोल ही पेशाब जी परहेज़ न कंदो हुयो पेशाब जा कतरा बदन ते लॻी पवनि उन जी परहेज़ न कंदो हो पंहिंजे जिस्म जी पाकाई जो ख़्याल न कंदो हुयो तंहिंजे करे हिन खे कब्र जो अज़ाब थी रहियो आहे कॾहिं वारा सम्झो था पेशाब करे त माण्हू वट पचाए नरम जाइ ते पेशाब करे जे ठंडा बदन खे न लॻनि साईं फरमाइनि था त कब्र जो अज़ाब शुरू थींदो त उन जाइ खां शुरू थींदो जिते पेशाब जा ठंडा लॻा हूंदा ऐं साईं फरमाइनि था हिन ॿी कब्र वारो इन्नहू कान यमशी बिन नमीमा हे चुगलखोर हुयो चुगलखोरी कंदो हितों जी ॻाल्हि हुते हितों जी ॻाल्हि हुते हितों जी ॻाल्हि होॾे गुर छेड़ा साईं फरमाइनि था जेॾीमहिल मेराज वारी राति जन्नत में वियुसि त बेश्त जे दर ते लिखियो बीठो त हिन घर में ॿ माण्हू दाख़िल न थींदा जन्नत वारे घर में ॿ माण्हू दाख़िल न थींदा हिकिड़ो उहो जेको चुगलखोर आहे इहो जन्नत में दाख़िल न थींदो ॿियो उहो जेको बेग़ैरत आहे जंहिंमें ग़ैरत न आहे पंहिंजे लिंगन ऐं नामूस जी जेके ग़ैरत न आहे साईं फरमाइनि था जन्नत जे दर ते लिखियो पियो हो त दयूस माण्हू बेग़ैरत माण्हू हिन घर में दाख़िल न थींदो बाक़ी ॿई मुजरिम सज़ाऊं काटे करे जन्नत में दाख़िल थींदा पोइ मुंहिंजे सोने हबीब हीअं कयो जो खजूर जी तारी पटियूं ऐं उन खे ॿ हिसा विराए ॿिनि हिसनि में विराए ऐं हिकिड़ो हिसो हिकिड़ी कब्र ते रखियो ॿियो हिसो ॿी कब्र ते रखियो असां बि पुछो या रसूल अल्लाह ही साईं कारी कब्र ते छो रखी अथव मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त जेसीं ताईं इहा तारी आली हूंदी साई हूंदी ज़िक्र पई कंदी हिननि जो अज़ाब हल्को थी वेंदो हिननि जो अज़ाब हल्को थी वेंदो इन जे करे मुंहिंजी साईं कारी रखी आहे मिठा पोइ असां अहले सुन्नत पंहिंजे वलीअनि जे मज़ारनि ते गुलनि जा हार गुलनि जी चादर चाढ़ींदा आहियूं इहे जेसीं ताईं गुल ताज़ा आहिनि ज़िक्र कनि था तेसीं ताईं इन ज़िक्र जो फ़ाइदो उन जो बरकतूं मुंहिंजा दोस्तो उन मज़ार ते बि थियनि थियूं उन जे ओड़े पाड़े जे मथां साईं जन फरमायो त जेसीं ताईं इहा तारी साईं आहे अल्लाह जो ज़िक्र पई कंदी हिननि कब्रुनि वारनि जो अज़ाब हल्को थी वेंदो महबूबन करीमन फरमायो त कंहिं मज़ार जी साईं तारी न वढींदा कयो छो त इहा अल्लाह जो ज़िक्र पीर से रोज़े घड़ी जा खलीफा दे दी सरगोल साहब के रिगाल के सोई शरीफ वाला वरी सोई शरीफ वाला जा खलीफा हुआ फरतुली शरीफ वाला हाफिज मिल्लत रहमतुल्लाह अलैह हजरत हाफिज गुलाम सिद्दीक रहमतुल्लाह अलैह इन्हनि जो मुरीद हुयो चक फकीर साईं जो माल जारी हुयो दरगाह जो सही मिलण जी हजरत साईं हाफिज मोहम्मद सिद्दीक रहमतुल्लाह अलैह जो माल जारी हो फकीर हो धनार हो जात जो जत हो बुजुर्ग की खिदमत कंदे कंदे बेचारा
में दफन कयो 15 साल गुजरिया 15 सालन खां पोइ हिकिड़ो माण्हू साईं जो पाड़ेसरी रोंदो साईं जे मथां खड़ी साईं मूंखे चत फ़कीर मारियो आहे मूंखे थप्पड़ हणंदो हिते थप्पड़ जो निशान गिटे ते ठहियो पियो अलाए केरु मारियो थी किसी फलाणे चत फ़कीर आओ त 15 साल तुंहिंजा गुज़ारे वियो आहे तूं केतिरो जैसी उहो जेको गुज़ारे वियो आहे न उन मूंखे थप्पड़ हणंदो हाणे फलाणे ॾींहं ते उन चत फ़कीर खे घुराइनि था तूं बि अचने फ़ैसिलो कंदा माण्हू जो ॿुधो 15 साल गुज़ारे वियो चत फ़कीर उहो थो अचे साईं जन जा फ़ैसिलो कर खंड अचे गॾु 50 परावा दोस्त दुश्मन मञण वारा न मञण वारा सभई अचे गॾु थिया मुर्दो कलर मां कीअं ईंदो साईं जन उन जो फ़ैसिलो कीअं कंदा खंड अचे गॾु थी जेमहिल उहो ॾियारो थियो हज़रत सईद हाफ़िज़ रहमतुल्लाह अलैहि जे दरबार में उहो फरियादी जेको आहे जेके थप्पड़ लॻी उहो बचे वेठो थोड़ी देर पूरी माण्हू सभु इंतज़ार में त चत फ़कीर जा कोन आयो मुंहिंजा दोस्त इंतज़ार में थी मानो पूरो टाइम थियो उन टाइम ते वो चत फ़कीर कफ़न वेड़ियल उहो असांजे दरबार माण्हू हैरत में उन अज़ीज़ करीम सुञातो त असांजो फ़कीर कफ़न वेड़ियो पियो पर कफ़न जो कपिड़ो बि न कयो आहे जिस्म बि सही सलामत आहे सिद्ध माण्हू वांगुरु हलंदो साईं जन जी ख़िदमत में पहुतो अबा चत फ़कीर हे फरियादी आहे तो थे तो हिनखे न पाट हईं आयो जेसे केड़ा मां तव्हांजे फरमान ते अमल कयो कहिड़े फरमान ते जिता फरमायो त कब्रिस्तान जी काठी न वठियो साईं ॾाढी अलाह जो ज़िक्र कंदी आहे उहा कब्रिस्तान जी काठी न वठियो सो हे जेको मुंहिंजे कब्र जे मथां में साओ वण बीठो हिन चयो न ॾाढी वठियो सफ़र कौन कहता है कि मोमिन मर गए अरे कैद से छूटे वो अपने घर गए अला इन्ना औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून मिन दारिन इला दार अल्लाह जा वली मरदा न हिकड़े घर मां कपड़ खणी ॿिए घर में वञी जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि हजरत हारिस बिन मालिक अंसारी असहाबिया मुझे दिल पर मोहम्मद करीम जी दरबार मदीने पाक में मुझा सोना हबीब मर बिरसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने दी खिची मुझा लजपाल नबी गुजरन पिया त हजरत हारिस बिन मालिक अंसारी असहाबी हुजूर जे साम्हूं अची वियो खुशला सा सभिनी खे मदीनो ॾेखारे ओ मौला मदीनो ॾेखारे पोइ भली मार लहने जा गाय कढने जा ऐ मौला मदीनो ॾेखारे
लिया पर साईं मुनवर जानी फरमा हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधाइणो मदीने जी मोहब्बत जो वाक़ियो आहे मुंहिंजे दिलबर नबी जे मदीने सां जन मोहब्बत रखी मुंहिंजा दोस्तो हज़रत बिलाल आशिक़ आहे मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम सां मोहब्बत रखण वारो जंहिंजी राति ॾींहुं दिलबर नबी जे दीदार में गुज़रंदी हुई मुंहिंजा दोस्तो जॾहिं सोने हबीब दुनिया तां पर्दो फरमायो आहे महबूब गुंबद ख़दरा में जलवगर थिया आहिनि वो ज़ाहिरी दीदार ज़ाहिरी सोबत ज़ाहिरी महबूबनि जी जलवनुमाई नज़र न पई अचे त बिलाल रात ॾींहुं रोए वेठो त मुंहिंजो पुनर नज़र नथो अचे वो वेठड़ी मिंबर के ॾिसे केॾी महिल महराब खे ॾिसे केॾी महिल मज़ार अनवर खे ॾिसे अखियुनि मां ॻोढ़ा न रुकबा आहिनि आख़िर मुंहिंजा दोस्तो मदीनो छॾे मुल्क शाम ॾे हलियो वियो आहे हलब जो शहर आहे शाम मुल्क जे अंदरि उते वञी रहियो आहे 6 महीना गुज़री विया आहिनि मुंहिंजा दोस्तो 6 महीने बिलाल सुतो पियो आहे ख़्वाब में लॼपाल नबी जी ज़ियारत नसीब सोने हबीब जो चलवो नजर आयो साईं फरमाइन था ओ बिलाल मादिल जफवत या बिलाल ए बिलाल ई केड़ी बेवफाई कई थई मुझो मदीनो छड़े छोड़ियो गई ओ बिलाल छा मुझे मदीने जेड़ा तुझे दिल नथी घुरे जेडी मल ख्वाब में हबीबन करीमन जी ये गाल मुबारक बुधी थई रड़ करे उथियो आ जदो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक वसअदैक या हबीब अल्लाह लब्बैक जो नारो हणी रोई उथियो ज़ाल पुछे थी त बिलाल छो रोई थो जदो अज बिया थी रात जो मुखे सुनो सरवर याद पियो निंद्र मुखे वो तो हर हर याद पियो इश्क वारे मारिया मुतमाग मदीने दा सारिया इश्क वारे मारिया मुतमाग मदीने दा सारिया घोड़ा हिते किया घारिया मुखे घोट को हर याद पियो इसका उधमा था चले मुझे जोश में चेरा चलने इतने सिकायल किया सुमने जनके मेरा मिंबर याद पियो हजरत बिलाल मुल्क शाम खां हलब जे शहर खां वापसि मोटियो आहे रोंदो रड़ंदो घोड़ा ॻाड़ींदो मदीने पाक ॾे टोड़ंदो सोचे पियो ओ मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने जा खड़ने जा ए मौला मदीनो दिखार कोई भली मार लहने जा गाल खड़ने जा पिंजरो पाक रसूल जो दातर सा के तू दिखार कोई
मदीने वारन के खबर पई त हजरत बिलाल आयो मुझा दोस्तों नटड़ा बारला पंजे अमड़िन का पूछण लगा अम्मा बिलाल आयो भला मोहम्मद मिठो करे महीना गुजरी गन हबीब जो दीदार न थियो हर अख अश्क बारा हर दिल बेकरारा नंढड़ा बार पुछन साची चले अम्मा हुजूर जो पांगो बिलाल तायो पर महबूब कने दीदार कराईंदा बिलाल जिन मदीने पाक में पहुंचो गली गली में घर घर में खबर पकड़ दी गई तो बिलाल आयो मुझा दोस्तों बिलाल टोड़ तो मस्जिद नबवी में आयो महबूबन जो मिंबर खाली मेहराब खाली ठही मुझा दोस्तों हुजूर दे मज़ारे अनवर ते अची अखिर माज़ारो कतार घोड़ा गाड़े रोई चवण लगो हबीब महाज़िर मुल्क शाम मां घुरायो हाणे मूंखे पंहिंजो दीदार से करायो महबूब चरतो त दिखाई मुझा दोस्तों जेमल हजरत इमाम हसन हुसैन के खबर पया तन्ना ने मोहम्मद करीम जो बांगो बिलाल अची हसनैन करीम ने अर्ज कंदा ओ बिलाल अजो असांखे उहा बांग चई ॿुधा जेका नाने मोहम्मद करीम जे दौर में बांग चवंदो हजरत बिलाल सोचवे त मां उहा बांग कीअं चवंदुसि कीअं चई सघंदुसि जॾहिं चवंदुसि अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह आंगुर जो इशारो खणी चवंदुसि ही अल्लाह जो रसूल अॼु मां आंगुर जो इशारो केॾे खणंदुसि अॼु मां महबूब जी मसनद खाली जो ॾिसां मां कीअं बाग चवां हसनैन करीमैन हुकुम फरमाइनि था ओ बिलाल असांजो हुकुम आहे त उहा बाग चई ॿुधा चई तूं शहज़ादो मां तव्हांजी कीअं फरमाइश मोटायां जो मूं पाण हुजूर जिन खे ॾिठो तव्हांखे कुल्हनि ते खणी घुमाईंदा हाणे जिते तव्हां चवंदो उते बि मां बाग चवंदुसि मुंहिंजा दोस्तो हसनैन करीमैन फरमाइनि था ओ बिलाल मस्जिद नबवी जे छत ते चढ़ अॼु बाग चओ त पूरो मदीनो तुंहिंजी बाग ॿुधे इश्कारो बिलाल जिन बाग चवंदो हो न त उन जा आवाज़ अर्श मुअल्ला ताईं पहुचंदा हुया मुंहिंजा दोस्तो अॼु हज़रत बिलाल मस्जिद नबवी जे छत ते चढ़ियो दर्द ऐं सोज़ मंझां जेॾी महिल बांग जो आवाज़ निकितो अल्लाहु अकबर जेॾी महिल अल्लाहु अकबर चई मदीने जे फज़ाउन में बिलाल जो आवाज़ गूंजण लॻो घरनि मां माण्हू निकिरी पिया नंढा वॾा सगीर कबीर मदीने जूं खिड़कियूं भरिजी वियूं मस्जिद नबवी भरिजी वई पर्देदार
थी आया है मुझा दोस्तों जिन मल बिलाल बांग चौदे चे तो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह रड़ करे गिरियो तो बेहोश थी वो बांग मुकम्मल न करे मुझा दोस्तों छा मदीने वाले साईं जी मोहब्बत हुई छा आशिकन जे सीनन में मुझे लजपाल नबी सा मोहब्बत जो ताल्लुक जुड़ल हुयो मुझा दोस्तों जने सुने हबीब सा मोहब्बत हुंदी त महबूब जो वतन वणंदो उहे ॻाल्हियूं वणंदियूं उहे यादगीरा ईंदा त खिदमत कभी वही कोदा चो सल्लल्लाहु अलैहि हुजूर जन मदीने जी कलीमा गुजरन पिया उन्हनि गलियुनि में अॼु बि लजपाल नबी जी खुशबू थी जेके इश्क वारा हिन जे पर मदीने शरीफ में पहुचनि था त सोने हबीब जे उन पसीने पाक जी सुरहान अॼु बि आशिकनि खे मदीने में महसूस थींदी अरसा पसीने की रातें भी मदीने की बातें भी मदीने की जीने में ये जीना है क्या बात है जीने की जीने सुभान अल्लाह मुझा दोस्तों जे मदीने वाले साईं सा मोहब्बत रखिया उनके मदीने सा प्यार सुभान अल्लाह महबूब जी मोहब्बत दिया है जो खच्ची जो सुकल थोड़ा भी दिल पर नबी जला साईं जन खच्ची जे थोड़ा के टेक लगाए जुमे जो खुतबो ॾियनि ॾींदा हुया अंसार ना साबियाणी अर्ज़ करे दिया रसूलुल्लाह मुझो पुट वाठो इजाजत मिले तो माता जरा कुर्सी ठहराया मिंबर ठहराया उन्हें ते वेही तवा खिताब फरमायो साईं जन इजाजत ॾिनी मिंबर ठही आयो मुंहिंजा दोस्त मस्जिद नबवी जे कुंड में रखियो हुजूर जन जो वो खची जो थुड़ जिते हर जुमे ते खुतबो ॾींदा वो मेहराब जे पासे में हुयो मिंबर कुंड में रखियो हाणे साईं जन उजरे शरीफ मां निकिता उन्हें मेहराब खां उन्हें थुड़ खां गुज़री अॻिते वधी मिंबर ॾिना जेॾी महिल हुजूर जन उन्हें खचीअ जे थुड़ खां अॻिते गुज़रिया आहिनि त असाबी था चवनि ओ जुदो असांखे रोअण जो आवाज़ ॿुधण में आयो ईअं जीअं के ॾाचियूं किणकंदियूं आहिनि उठियूं आवाज़ कंदियूं आहिनि ईअं रोअण जा आवाज़ सुडकार ॿुधण में आया असां चयो कीअं पियो रोए बिलाल थो रोए सुहेब थो रोए या सलमान थो रोए केरु थो रोए अञा खणी ॾिसूं त खचीअ जो सुकल थोड़ो आहे जेको दिलबर मोहम्मद जे जुदाई में रोई रहियो आहे सुहिणा हबीब वञी मिंबर ते पहुता पर हेॾो उन थुड़ अचे जो रोअण शुरू कयो त मस्जिद नबवी उन जे सुनकारनि में गूंजण लॻी आहे मुंहिंजा दोस्त हुजूर मिंबर तां लही वरी वापसि पलटी आया आहिनि उन खचीअ जे थुड़ खे भाकुर पाए सीने सां लाए हबीब जो प्यार ॾिनो आहे त सुटकंदे जे ॿारो रोअण खां बसि थींदो आहे तो सुटकंदो आहे इहे सुटकंदे ख़ामोश थी वियो साईं फरमाइनि था जेकॾहिं भाकुर न पायां असां त क़यामत ताईं इहे रोंदो रहे मुंहिंजा दोस्त को जेके रोंदा आहिनि न महबूब जे इश्क में रोंदा आहिनि उन्हनि खे महबूब जो भाकुर मिलंदो ओ मिठा कंडियारे वारा कॾहिं त महबूब जी मोहबत में बि रोअण सिखो ज़ाल जे लाइ रुने बचनि ॿारनि जे लाइ रुने
वारे जो भाकुर नसीब थींदो आ हुजूर जे कुर्ब नसीब थींदो आ दिलबर नबी जो दीदार बेटा को महबूब जिनके गले सां लाईंदा आहिनि खुदा जो कसम उन्हनि जा सीना खुली वेंदा आहिनि उन्हनि खे दुनिया दुनिया पर जन्नत अखियुनि सां नज़र अची वेंदी आहे सुभान अल्लाह मुअर्ज़ पे कयो हुजूर जन मदीने की गली में जा गुजरन पिया त हिकड़ो असहाबी आहे हज़रत हारिस बिन मालिक अंसारी सुभान अल्लाह साईं फरमाइंदा कैफ असबहत या हारिस हारिस जी सुबह कीअं गुज़ारी काल असबहत मुमिनन हक़न या रसूल अल्लाह अॼु सुबह सचन मुमिनन वांगुरु गुज़ारी कीअं सुबह गुज़ारी में सचन मुमिनन वांगुरु साईं फरमायो उनजुर मा तकूल ख़बर अथई छा थो चवी जे सचे मुमिन वारो सुबह कयो अथई फइन्न लिकुल्लि शैइन हक़ीक़तन फमा हक़ीक़तु ईमानिक हर शइ जी का हक़ीक़त हूंदी आहे दावा जो दलील हूंदो आहे तुंहिंजे मुमिनन वारो सुबह कयो अथई त दलील कयो सुभान अल्लाह अर्ज़ करे या रसूल अल्लाह जे मूंखां दलील था पुछो त पोइ ॿुधो अज़फ़त नफ़्सी अन दुनिया व असहरत लिज़ालिक लैली व अज़मत नहारी व कअन्नी अंजुर इला अर्श रब्बी बारिज़ा मुंहिंजा महबूब रातूं जाॻिस तुंहिंजे इश्क में तुंहिंजी मोहबत में ओढ़ा गाड़ियुनि रातूं जाॻिस इबादतुनि जे अंदरि मुंहिंजा महबूब सुबुह जो उथियुसि हीअं नज़र पियो खणा त अर्श जा पुंगरा नज़र पिया अचनि हे अल्लाह जे दोस्तनि जी नज़र आहे साईं फरमाइनि था त छा ॾिठी अर्ज़ कई या रसूल अल्लाह अंजुर इला अर्श रब्बी बारिज़न व कअन्नी अंजुर इला अहलिल जन्नत यतज़ावरून फीहा हबीब अर्श मौला खे ॾिसां पियो अखियुनि सां त मुंहिंजा सोना नबी मां जन्नत में जेके घुमनि पिया न हिक ॿिए में फाकुर पाए हलनि पिया उन्हनि खे बि पंहिंजे अखियुनि सां ॾिसां वेठो ज़मीन मदीने जी ते आहे पर इश्क वारे जी नज़र जन्नत जे माण्हुनि जे मथां पहुचे पई बेहिश्त वारनि खे ॾिसे पियो पंहिंजे अखियुनि सां मुंहिंजा दोस्तो विचने महबूब जी मोहबत में इश्क में को माण्हू अल्लाह जे बंदगी में पुख़्तगी हासिल कंदो आहे ख़ुदा जो कसम अखियूं ॿुॾींदो आहे त दिलबर मोहम्मद जो दीदार मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल बिलाल बेहोश थी किरे थो त दिलबर नबी जो जलवो अखियुनि जे साम्हूं पंहिंजे अखियुनि सां लजपाल नबी जा जलवा ॾिसे थो अर्ज़ करे थो या रसूल अल्लाह व कअन्नी अंजुर इला अहलिल जन्नत यतज़ावरून फीहा व कअन्नी अंजुर इला अहलिन नार यतज़ावरून फीहा साईं या रसूल अल्लाह हीअं जो ॾिसां पियो त जहन्नमी जेके जहन्नम में घुमनि पिया रड़ियूं दाऊं अज़ाब जे करे कनि पिया उहे अखियुनि सां ॾिसां पियो कननि सां रड़ियूं ॾिसां जन्नत ऐं जहन्नम किथे परे थिया जन्नत सतनि आसमाननि खां मथे आहे जहन्नम सतनि ज़मीनुनि खां हेठि आहे पर जेके मुस्तफ़ा जा आशिक़ हूंदा आहिनि जिन खे विलायतनि जो ताज पहिरायो वेंदो आहे ख़ुदा जो कसम उहे अखियूं खणंदा आहिनि त जन्नत ऐं जहन्नम अखियुनि सां दुनिया त दुनिया है पर मुंहिंजा दोस्तो उहे क़ब्रुनि वारनि खे बि ॾिसी सघंदा आहिनि उहे जन्नत वारनि खे बि ॾिसी सघंदा आहिनि उहे जहन्नम वारनि खे बि ॾिसी सघंदा आहिनि अल्लाह पंहिंजे वलीअनि जी बातिन वारी दीद रोशन करे छॾी पोइ जेको उन्हनि जे ज़ियारत जे लाइ ईंदो आहे न पंहिंजे घर मां निकिरंदो आहे त वलीअ खे क़ब्र में ख़बर पइजी अॼु कंडियारे वञा फलाणो मुंहिंजो हुबदार बकरी शरीफ़ मुंहिंजे मज़ार ते ज़ियारत जे लाइ अची रहियो आहे सैयद महदी शाह खे उते क़ब्र में ख़बर पइजी हिकिड़ो शख़्स हिकिड़े वलीअ सॻोर जे क़ब्र ते आयो सोचे आयो कान पर हाणे वलीअ खे क़ब्र आहे अलाए न आहे क़ब्र वारे खे ख़बर आहे अलाए न आहे त क़ब्र मां आवाज़ आयोसि त मरा जिंद पिंदार चूं ख़ीश तन मनायम से जा कर तो आई
वतन ओ ज़ियारत जे लाइ अचण वारा मूंखे मुर्दो न सम्झ जिस्म सां हली आयो मां रूह सां तुंहिंजे हली आयो मां तोखां वधीक ज़िंदा आहियां तोखां वधीक क़ुवतुनि जो मालिक आहियां मूंखे मुर्दो न सम्झजांइ तुंहिंजो अचण मूं ॾिठो तुंहिंजी ज़ियारत जे लाइ पहुचण मूं ॾिठो पुट हे परियों तुंहिंजे दरिया जे परियों दादू ज़िलो आहे दादू ज़िले में काछे जो इलाइक़ो आहे उते बुज़ुर्ग आहे हज़रत इनाद शाह बादशाह पटोड़े ते काछे जे पट में साईं जी मज़ार न ॻोठ आहे न शहर आहे जंगल पटोड़ो आहे उते बुज़ुर्ग जी मज़ार आहे हिकिड़ो हाफ़िज़ आयो क़ुर जो चई त मां हिते 30 सिपारा पूरा कंदुसि बुज़ुर्गनि खां दुआ वठंदुसि मुंहिंजो कमु थिए क़ुर वेठो पढ़े पढ़ंदे पढ़ंदे इहे ढूंढंदे अख लॻी वियसि क़ुर जो लफ़्ज़ जो ग़लति थी वियो त कबर मां हक़ लॻी ईअं न अख जो खुली हालत थी हेॾो माण्हू खे गिराए हे मूंखे ॾुकूं कंहिं ॾिनो हे मूंखे अखर कंहिं सम्झायो वरी कमु शुरू थियो ढूंढे वेठो वरी निंड अची वियसि वरी को अखर में फ़र्क़ु थियो त हक़ लॻी ईअं न ईअं ॾिठई त हे ॿिए हंधि मां आवाज़ न बुज़ुर्ग जे कबर मां आवाज़ पियो होशियार थी वेठो क़ुर वेठो पढ़े पढ़ंदे पढ़ंदे बुज़ुर्ग जे कबर मां आवाज़ आयो हाफ़िज़ हो जुती त पाण वारी संभाल ॿार किदड़ फेंदो हाणे मां तुंहिंजी जुती बि मां वेही संभालियां ॿार जो हाफ़िज़ ॾिठो त वाकई किदड़ हो जुती खई वियो मुंहिंजा दोस्तो अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारुनि में बि ज़िंदा हूंदा आहिनि मुंहिंजा अज़ीज़ भाउ जेकॾहिं उन्हनि जे मज़ार ते को माण्हू सलाम जे लाइ अचे थो त ॿुधनि था सलाम जो जवाबु अल्लाह जे दोस्तनि खे मुंहिंजा दोस्तो अल्लाह तबारक व तआला जल शानहू दुनिया जे अंदरि बि इज़त बख़्शी आहे क़ब्र में बि इज़त बख़्शी आहे पर वॾो एज़ाज़ त क़यामत जे ॾिहाड़े थींदो जॾहिं अल्लाह जा दोस्त ईंदा रब फरमाईंदो या इबाद ए मुंहिंजा ॿारो अंतुम कमंज़लतिल अंबिया अॼु तव्हांजो शान मूं वटि नबीअनि वांगुरु इज़त वारा आहे सन्नी माशेकुम अॼु खुरो जेको खुरो अथव ए वलियो ए मुंहिंजा दोस्तो खुरो जेको खपे बसि ॾियां उहे वलीअ सॼोरा क़ुर्बान कंदी अल्लाह वारे जी शान सां उहे जे घुरंदा त छा घुरंदा ख़बर अथव न पंहिंजे लाइ घुरंदा न पंहिंजे बचनि जे लाइ घुरंदा चवंदा मौला हे असांजा हुकदार असांजे इतिहाद में मल्हाइण वारा असांजे दरगाहनि जी ख़िदमत करण वारा असांजे दरनि ते पंधरा करण वारा मिंगर वंडण वेठाइण वारा इहे असांजा हुकदार बीठा आहिनि उमेदवार कल्ह मूं वटि यको वेलो सोणे मदी शाह जो नगर हलियो जसू जे साईं मुनवर करा के साईं सरदार करा के साईं अकबर करा के मुंहिंजा दोस्त नगर समय ते नंगर हली पियो मुंहिंजा दोस्त इहे के ख़िदमत कंदा हिन खे ख़िदमत कंदा क़यामत में हाल थींदो वरी अर्ज़ कंदा मौला इहे माण्हू जेके असांजे दरगाह हूंदा ख़िदमत कंदा हुया कानून सकून माना वरी हुजून माना इहे असां सां गॾिजी नमाज़ूं पढ़ंदा मौला हे फलाणा फलाणा असां सां गॾिजी हज कयो मौला इहे असां सां गॾिजी उम्र अदा कयो रब फरमाईंदो अॼु तव्हांखे मां रब मायूस न कंदुसि सलूनी घुरो 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 जेको चवंदो मां रब ॾींदुसि पोइ रब फरमाईंदो न त तव्हांजो चङो कमु मुंहिंजो क़बूल न कंदो हिकिड़ो वली पंहिंजे हज़ारनि मोतक़िदनि मुरीदनि मुहबत वारनि खे छॾाईंदो रब फरमाईंदो ख़ुदू मन अरिफ़्तुम वदख़ुलू इलल जन्नह जन जन खे सुञातो अथव उनखे वठो पाण मां पाण सां गॾाए जन्नत में पोइ जेका हिते वलीअनि सां मुहबत रखी उन्हनि जी सोबत में आहे उन्हनि सां रिहाण कई उन्हनि सां मुंहिंजा दोस्तो मुहबत जो जेके पेर भॼी इहे तोखे क़यामत जे ॾिहाड़े कमु ईंदा चओ सल्लल्लाहु अलैहि बिना किताब बिना पुछाणे जे हलो जन्नत जेॾीमहिल वञण लॻंदा त अर्ज़ कंदा मौला असां को अकेला
सा गड़ाए जन्नत दे वठी वञो सुभान अल्लाह मुझा दोस्तों उन ॾियारे ते अल्लाह फरमाइंदो दुनिया में तव्हां मुंहिंजी रज़ा चाही हुई अॼु मां रब तव्हांखे राज़ी कंदुसि सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस हजरत अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु तो रिवायत करे क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह यक़ूलु लिअहलिल जन्नति या अहलल जन्नत फयक़ूलून लब्बैक रब्बना व सअदैक वल खैरु फी यदैक
अब ये को हारी दिन कोने जोसी वो मानियो जे को हारी दिन तो रात गुजारे क्या से गुजारे बुजुर्ग फजर पड़ी कोटिया पंजे दरबार हवेली के वजन के वजह से तो पानी दे बिटो दाना शमशान भूमि कर क्या को साड़ी का है तैयारी क्या करने के पकड़ क्या कर के क्या कर करने के साड़ी बुजुर्ग फरमाया चाहता करो कैसे जमाने मरी गया उन्हें पूर्ण की तैयारी कर रहे कि भाई तहां जो ना है ऐसा नहीं है सुभान अल्लाह यदि ये जमाने हो सही में राम राम करते गुजारी तहां मरी किए जो कि भला इन्हें का पान का पूछो जिसे एक मरी जो है की बुझाई दो कि पूछो से तमाम जो आया मुझ जो आप पूछो सुभान अल्लाह वाणी के है तरह की मैं ये तक खबर है सजो मित्र मार जोड़ो पाड़ा संगल थी सभी करा दरवाने की कर तुझे हैरत में तुझे तो है की गाना दो है के जवाब दी दो जब कुछ ही दो सबरी वाणी में बैठी जो दबा दे खबर को असा जो ये है गुजर के जो तो ये जनाजे में चुरक उठी वे थी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी करे की जब हाने बुधायो त हां वाया सडो कैसे साबस के गुजरी जो जनाजो खड़ाया आया इस्लामी तरीके मुताबिक गुस्ल कफन दफन जनाजो नमाज पढ़ाए दफनाए आया वो मानू जो ये त मानू यो इन साकी मेहरबानी थी कि वाह हुयो त मानू पर रोजानो साजी खिटड़ी को आरे जो चंगन का चंगाई थी वाह हुना सागे चंगो समझी असा में चंगी उम्मीद रखी असा चंगाई करे जहन्नम का छड़ाए जन्नत में पहुंचाए अल्लाह हवारन सा निस्बत रखो उनकी मोहब्बत ही दुनिया आखिरत में फायदे देने वाली शय अल्लाह करीम शान सा सबनी के वलियन सा सच्ची मोहब्बत के सच्ची निस्बत ने उनकी मोहब्बत में चढ़ाया जा पूरा एकड़ो मसलो ताके समझाया चवन था देखो पंजो सवा पर रोज़ ईद वाले न्याणे के सवा पर जो ईद की हकीकत छा याद रखो मदीने वाले साईं जो हुकुमात जेका रमजान वाली ईद आ उन्हें ईद का अग में का मिठी शे खाई ऐ को ईद पढ़दा के मिठी शे खाई रमजान वाली ईद पढ़दा के ऐ कुर्बानी वाली जेका ईद है उहा ईद पढ़ी अच्छी पदे कुर्बानी वाले गोश्त खाई ऐ को पदी ईद बना कुर्बानी वाले गोश्त सा जेके कुर्बानी करने वाला हो तो वो तमा ईद पढ़ने वनो तो पेरी खाओ न पेरी तुखारा वनो वनी ईद पढ़ी ऐ पदे कुर्बानी दे गोश्त ते अच्छी ईद बनायो ये मदीने वाले साईं जो फरमान वो उन्हें में के मालूम वाले चोदान से या सवा पर जो रोज़ो नथी दो या असल में सुन्नत या है रमजान वाली ईद मिठी से खाई पड़जे ऐ सुलहज वाली ईद पढ़ी अचे चहरी से खाई या साईं जे सुन्नत बाकी जे करे सुबह जो खाते या में खाते या को खाते तो में शरीयत में मना बाकी नाई सुलहज शरीफ उन्हें जो रोज़ो रखण मदीने वाले साईं की सुन्नत नाई सुलहज जेको हज जो ॾियारो हूंदो आहे नाई सुलहज जो रोज़ो मुझे सोने हबीब फरमायो ते यो हिकड़ो रोज़ो नाई सुलहज जो 2 सालन जे गुनाहन के मेटे हुजे उन ॻाल्हि समझो नाई सुलहज जो रोज़ो साल जेको गुज़री वियो साल जेको अचण वारो आहे इन 2 सालन जे गुनाहन के यो हिकड़ो रोज़ो मेटे छॾींदो आहे मदीने वाले साईं फरमायो जेको नाई सुलहज जे ॾींहं ते रोज़ो थो रखे इन हिकड़े रोज़े जे बदले में अल्लाह ताला उनके 10 साल रोज़न जो अजर सवाब जिक्र में दोस्तों अल्लाह तौफीक दे ते ये 10 ॾियारा इबादत ॾियारा हूंदा आहिनि तकरी रोज़ा 9 ॾींहं ते रखे सजण था या मदीने वाले साईं जी सुन्नत आहे अल्लाह ताला जल्ल शान असां खे अमल करण जी तौफीक यासीन से
परवान सरबोली 3,80,000 मेरा दुरूद लड़की रेडियो मेरा दुरूद पत्नी 11 मेरा दुरूद दुरूदी 16 मेरा दुरूद दुरूदी 54 मेरा सरवात मदीना 708 मेरा दुआ मंजिल अर्श मेरा कुल्ल शरीफ 3,400 मेरा आयतुल कुर्सी 705 मेरा दुरूद इब्राहिमी 10 मेरा दुरूद दौर 418 मेरा दुरूद अकबर इब्न मेरा अलहम्दुलिल्लाह शरीफ 12,300 मेरा तबारक शरीफ पर मेरा सूरह मुज़म्मिल 100 मेरा तहरीर बलग 1000 मेरा अस्तगफार 1000 सभी एक दो बोल रहे हैं बात बोल रहे हैं اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى اله وصحبه اجمعين اللهم بلغ صلاة هذه ختمة الميمونة المباركة والكلام المبارك المشرف يا محمد رسول الله صلى الله عليه وسلم وإلى آله وأهل بيته وأصحابه وأولياء أمته وصلحاء جنته أجمعين خصوصا له حضرت سيد مهدي شاه رحمه الله وله سيد إمام الدين الراشدي رحمه الله اللهم اغفر لهم يا أرحم الراحمين اللهم متعنا بفيوضاتهم اللهم اغفر لنا ولسائر المسلمين اللهم اغفر لنا ولسائر المسلمين اللهم يا رب الأرباب يا مسبب الأسباب يا منزل الكتاب يا خالق خلقه من تراب ارحمها لنا واستر عوراتنا وآمن رواتنا يا أرحم الراحمين या अल्लाह हमें आस्ताने फैज़ क़यामत जारी सारी फरमा और सैयद महदी शाह रहमतुल्लाह अलैह जे फैज़ के दुनिया में जारी सारी फरमा उन्होंने फैज़ मजना असांजे